नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾियाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ जी सूबाई अॻवान साबिक़ा जनरल सेक्रेटरी सिंध सजाद अहमद वसाण, साबिक़ा सीनियर नायब सदर राब्ता काउंसिल मोहम्मद रफीक गोरी, साबिक़ा डिप्टी जनरल सेक्रेटरी रीजन नवाब शाह मोहम्मद यूनुस बलोच ऐं ॿियनि ॾियाम नवाज़ अली प्रेस क्लब जे उहिदेदारनि नईम अहमद राजपूत, हाकिम बलोच ऐं ॿियनि उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जी सूबाई अॻवान सजाद अहमद वसाण चयो त पीपल्स पार्टी सिंध में करप्शन जी हद करे छड़ी है। सिंध जी हर शहर गोठ में बुनियादी मसलन जा अंबार लगा पया आहिनि। सिंध में सेहत, तालीम ऐं पीअण जे साफ़ पानी समेत का बि बुनियादी सहूलत न आहे। शहरनि ऐं गोठनि लाइ टाउन कमेटियुनि ऐं यूनियन काउंसिलनि में ईंदड़ बजट हुक्मराननि जे बंगलनि ते ख़र्च थी रहिया आहिनि। अवाम जी बुनियादी मसइलनि ते 1 रुपयो बि ख़र्च न थी रहियो आहे। पीपल्स पार्टी हाणे हारी मार्च करे रही है। हारियुनि जा हक़ केर खाई रहियो आहे इहो अवाम बि ॼाणे थी। शुगर मिलूं कंहिंजूं आहिनि ऐं बाण जूं फैक्ट्रियूं किथे आहिनि जे सिर्फ़ पंहिंजी करप्शन खे लिकाइण लाइ हारी मार्च जो कार्ड इस्तेमाल करे रहिया आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।